त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते। ओम नमश्चंडकाय नमः। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री। स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। शेरा वाली माता तेरी सदा ही जय हो। जोता वाली माता तेरी सदा ही जय हो। मेहरा वाली माता तेरी सदा ही जय हो। बोल साचे दरबार की जय। गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूरन कृपा। पूरन कृपा। ओम नमो भगवते वासुदेवा। ओम नमो भगवते वासुदेवा। ओम नमो भगवते वासुदेवा। ओम नमो भगवते वासुदेवा। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायण। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायण। ओम गोपीजन वल्लभ चरणा ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये। शरणं प्रपदे। ओम गोपीजन वल्लभ चरणा ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये। शरणं प्रपदे। हरि ओम। हरि ओम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। धन धन श्री गुरु नानक देव। 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 धन धन बाबा श्री चंद साहब। धन धन बाबा श्री चंद्र साहिब। धन धन बाबा श्री चंद साहब। धन धन बाबा श्री चंद्र साहिब। जय जय अम्बे जय जय अम्बे। जय जय अम्बे। जय जय अम्बे। ओम श्री साईं दुखनाशाय नमः। ओम श्री साई दुखनाशाय नमः। ओम श्री साईं दुखनाशाय नमः। ओम श्री साई दुखनाशाय नमः। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। हरि ओम। हरि ओम। हरि हर हरि हर। हरि हर हरि हर। हरि शरणम हरि शरणं। हरि शरणम हरि शरणं। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृता। मृत्योर्मुक्षीयमामृता। हरि ओम। हरि ओम। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय जय श्री राधे जय जय श्री राधे
जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान भगवान की बाबा धनुराम साहिब की बाबा आनंदराम साहिब बाबा की भगतराम साहिब की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। आयो लाल कयो झूले झूले झूले। सर्व सात संगत जी अरदास श्री कल्याण दास प्रभु जे नाम सुमरन साथ करे रहन। दातार कृपा कयो श्रद्धा भक्ति जो दान सब दुख दूर कार्य रास कयो। एकादशी भक्ति योग जागरण 3 नवंबर मंगलवार उत्पन्न एकादशी बाबा आनंदराम दरबार में मनाई वेंदी ऐं सेवा करे रहा तो बाल गोपाल ग्रुप रात जो 9 खां 11। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हरे राम हरे कृष्ण कृष्ण। रिकॉर्डिंग थी अॼु थी अच्छा पिता साहब हली आशा अचनि था। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। अचो साथ संगत जी सभिनि को पहिरियों 2 मिंट हरिनाम संकीर्तन। सर्व बैकुंठ मुकत मोख पाए एक निमख हरि के गुण गाए। वरी संगत सां मिली करे कोई एक बार भी चए हरे कृष्ण आहा त लखें बार लाभ मिलंदो आहे। सोचण वारी ॻाल्हि आहे इहा पंक्ति मां बार बार चवंदो आहियां कि सत्संग की आधी घड़ी चो की आधी घड़ी और तप के बरस हजार। तप के बस अगर सत्संग जी महिमा एतिरे में भी समझ में न आई तो पोइ छा चइजे। अधु घड़ी यानी 12 मिंट ऐं 1000 साल तपस्या जा। इन तरह सां असांजो दिल जुड़ी वञे भगवन नाम में कीर्तन में। चवनि था भाई कुभाए अनख आलसहु नाम जपत मंगल दिस दसहु। भाई बिना भाव जे दुश्मनीअ में आलस में भी कोई नाम जपे त 10 दिशाउनि में मंगल थींदो आहे। लेकिन कोई भाव में प्रेम में सिक में जपे त पोइ केतिरो जल्दी लाभ मिलंदो। चओ जय श्री कृष्ण। चौ गिरधर नागर नटवर नागर श्यामा प्यारी श्यामा। गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर नागर। 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 गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर। बोल गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर नागर। 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 श्यामा प्यारी श्यामा श्यामा प्यारी श्यामा।
श्यामा प्यारी श्यामा ओ श्यामा प्यारी श्यामा गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर हे गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर ओ प्यारी श्यामा प्यारी श्यामा श्यामा प्यारी श्यामा ओ प्यारी श्यामा प्यारी श्यामा श्यामा प्यारी श्यामा ओ प्यारी श्यामा प्यारी श्यामा श्यामा प्यारी श्यामा हरि बोल गिरधर नागर नटवर नागर 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 श्यामा प्यारी श्यामा श्यामा प्यारी श्यामा ओ श्यामा प्यारी श्यामा श्यामा प्यारी श्यामा ओ प्यारी श्यामा प्यारी श्यामा श्यामा प्यारी श्यामा श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी कृष्ण प्रिया मदन मोहिनी ओम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमन तम नमामि हरिं परम तम नमामि हरिं परम गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर ओ गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर नागर गिरधर नागर नटवर नागर श्यामा प्यारी श्यामा श्यामा प्यारी श्यामा ओ प्यारी श्यामा प्यारी श्यामा 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 प्यारी श्यामा प्यारी प्यारी श्यामा प्यारी श्यामा 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 प्यारी श्यामा हरि बोल गिरधर नागर नटवर नागर 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 गिरधर नागर नटवर ओ प्यारी श्यामा प्यारी श्यामा ओ श्यामा प्यारी श्यामा ओ प्यारी श्यामा प्यारी श्यामा श्यामा प्यारी श्यामा ओ प्यारी श्यामा प्यारी श्यामा ओ श्यामा श्यामा प्यारी श्यामा ओ श्यामा प्यारी प्यारी श्यामा प्यारी श्यामा ओ श्यामा प्यारी श्यामा बोलो राधावर कृष्ण चंद्र की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कार्तिक में ता कथा बुधी धनेश्वर ब्राह्मण जीवन भर पाप कया ए अंत समय भी छल करे आयो कपट करे भगवान जो नालो पियो खणे प्रेम सां न पियो खणे दिल सां न पियो खणे
अब कनन में संतन जी वाणी वियसि जी तव्हां साथ संगत वेठा आहियो मिली करे केॾी आवाज़ थी अचे केतिरनि मुखनि मां हरिनाम उच्चारण तो थिए इन जो लाभ थींदो आहे। सोचो अहिड़ी महिमा आहे कि धर्मराज महाराज चित्रगुप्त भी सख्ते में अची विया। हाँ हेॾा जेके पूरो संभालींदा आहिनि हिसाब किताब अनंत जीवन जो कि भगवान जी महिमा ईअं भी थी सके। कॾहिं कोई पंहिंजे पुट खे सॾु थो करे त नारायण भगवान कृपा था कनि, कॾहिं कोई नाटक कपट करे अचे तो कनन में हरिनाम तो वञे, अंत समय तुलसी दल तो पए तो उनजी मुक्ति थी वञे, नरक थदा था थी वञनि। इहा महिमा आहे। मुख्य इन में भाव चओ जय श्री कृष्ण। हमेशा असांखे भाव रखणु खपे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। एक पंक्ति भजनन जी की असां इहो भाव रखूं प्रभु मां तव्हांजे पाइण जे लायक त न आहियां पर तव्हांजी करुणा कृपा कंहिंखे बि मिलाए थी सघे। पंहिंजे बल ते कोई सोचे मां पंहिंजो भजन करे पाईंदुमि त न पाए सघंदो। तुंहिंजी करुणा सां कृपा सां को केरु नथो पाए सघे। बिल्कुलु अयोग्य हुजे अपराधी हुजे गुनहगार हुजे वो भी भगवान के प्रभु जी कृपा सां पाए थो सघे। जहिड़ी तरह 20 साल जो बालक चए कि भाई मां मेरू पर्वत पार कंदुमि, मां पंधु करे हेॾे वेंदुमि, मां होॾे वेंदुमि, नथो करे सघे। पर जेको कमु पिता कनि था उनखे गोद में खणी वठनि त जाते पिता उते बालक। भक्ति योग भगवान जी गोद आहे। चओ हरे राम। अच्छा भक्तिअ में ध्यान भी अथव ज्ञान भी अथव। ध्यान कहिड़ो आहे ज्ञान कहिड़ो आहे। ज्ञान इहो ई आहे कि भगवान ई मुंहिंजा आहिनि, सब में भगवान आहिनि, कोई पराव न आहे। घट घट में हरजू बस सभिनि में मुंहिंजा श्री कृष्ण आहिनि, मां सभिनि सां प्रेम कयां, बुरे सां भी भलो हलां, इहो ज्ञान आहे। ऐं ध्यान कहिड़ो आहे कि मां भुलिजी त न वयमि। ओहो वरी भगवान खे पुकारे दीन थी कि मां ज्ञानी थोड़ी आहियां कि मां तोखे याद कयां, तू कृपा कर। प्रभु मां तितिक्षा नथो करे सघां, मां परीक्षा नथो करे सघां पर मां प्रतीक्षा त करे थो सघां। मां तुंहिंजी प्रतीक्षा कंदुमि ऐं तू कृपा करे मिल जा। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला जिनके लिए है ये जीवन संभाला, जिनके लिए है ये जीवन संभाला। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला जिनके लिए है ये जीवन संभाला, जिनके लिए है ये जीवन संभाला। जप तप साधन न कोई सहारा, जप तप साधन न कोई सहारा। साधन संबल कृष्ण हमारा, साधन संबल कृष्ण हमारा। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला, कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला। जिनके लिए है ये जीवन संभाला, जिनके लिए है ये जीवन संभाला।
तुलसी मीरा तुमको रिझा गए। तुलसी मीरा तुझको रिझा गए। प्रभु से मिलन की राह सुझा गए। प्रभु से मिलन की राह सुझाए। विरह लगे तो प्रीत जगेगी। विरह लगे तो प्रीत लगेगी। जन्म जन्म की राह खुलेगी। जन्म जन्म की राह खुलेगी। हाँ कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला। जिनके लिए है ये जीवन संभाला। जिनके लिए है ये जीवन संभाला। कभी तो मिलेंगे, कभी तो मिलेंगे। हाँ कभी तो मिलेंगे हो कभी तो मिलेंगे। दया करना है आदत उनकी। दया करना है आदत उनकी। हाँ दया करना है आदत उनकी। दया करना है आदत उनकी। मोहन में तो खुद ही भूली। मोहन में तो खुद ही भूले। हे गोविंद में तो खुद ही भूली। गोविंद में तो खुद ही भूले। माया तेरी लुभाए। माया तेरी लुभाए। मैं निर्बल हूँ तेरे भरोसे। मैं निर्बल हूँ तेरे भरोसे। पर तू क्यों देर लगाए। तू क्यों देर लगाए। एक ही आस है एक ही प्यास है। एक ही आस है एक ही प्यास है। प्यार मिले बस तेरा। प्यार मिले बस तेरा। मैं हो जाऊं प्रीतम तेरी। मैं हो जाऊं प्रीतम तेरी। तू हो जाए मेरा। तू हो जाए मेरा। दया करना है आदत उनकी। दया करना है आदत उनकी। याद रखेंगे अपने जन की। याद रखेंगे अपने जन की। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला। ओ जिनके लिए है ये जीवन संभाला। जिनके लिए है ये जीवन संभाला। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला। ओ जिनके लिए है ये जीवन संभाला।
वृंदावन बिहारी लाल लाल की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। माता बालक खे स्नान कराईंदी आहे सुठे ढंग सां, पूरी मिट्टी विट्टी लाहे करे साफ करे, लेकिन थोड़ो भी अगर मैल बची वञे, थोड़ी भी मिट्टी, तो माता खे सुठी न लगंदी आहे, उहा धोई छॾींदी आहे। त अहिड़ी तरह सां भगवान भी पंहिंजे भक्तन खे शुद्ध करे छॾींदा आहिनि। मन जे अंदर थोड़ो भी अहम भाव, कर्तापन की मां करण वारो आहियां, मांजे करे थियो, अहिड़ी तरह सां अगर कुछ भी भाव रहिजी तो भगवान खे सुठो न लगंदो आहे कि मुंहिंजे भक्त जे अंदर कोई नासूर रहिजी वञे, कोई बीमारी रहिजी वञे। थी तो सघे अॼु नंढो सो जेको जख्म आहे सुभाणे वॾो थी वञे। रहण न ॾींदा आहिनि भगवान, मन में भी न रहण ॾींदा आहिनि। हालांकि कलयुग में चवनि था मानस पुण्य होए नहीं पापा, कलयुग में, लेकिन पहिरियों तो थींदो न। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जबान सां केतरी भी निवड़त रखूं, असां झुकी करे ॻाल्हायूं, हथ जोड़ियूं, मां कुछ भी न आहियां, लेकिन भीतर वो तो उनखे पतो आहे न, भीतर अहंकार आहे कि न, ॿियो असांखे पतो आहे। लेकिन कई त एतिरी सूक्ष्म परिस्थिति ईंदियूं आहिनि कि अहंकार करण वारे खे पतो भी न पवंदो आहे कि मां अहंकार कयां थो। केॾी बारीक ॻाल्हि आहे कि अभिमान भी करे तो पतो भी न आहे। हे त उअं ई थियो कि रोटी भी खाई वरितई ऐं पतो भी न आहे कि मां भोजन कयो आहे। चओ हरे राम। असांजा बाबा धनुराम साहिब जन एॾो भक्तीअ में खोयल हूंदा, जिन हे अमृत कार्तिक कथा आदि जा कई कथाऊं उन्हनि लिखियूं सरल कवितावली में। त कई बार शाम थी वेंदी न 4, जती संत हूंदा न उदासी, बाबा आनंदराम साहिब जन खां पोइ विवाह थियो आहे। उदासी पंथ में योग तव, भक्ति तव, ज्ञान तव, सगुन तव, निर्गुण तव। त बाबा धनुराम साहिब जन केॾीमहिल वेठा हूंदा, अचानक 4 बजे कोई माता आई, बाबा भोजन कयो तो? भोजन हिते त भोजन पियो आहे, कंहिं साफ़ आहे, कंहिं खाधो ई न आहे, काई प्लेट भी न पई आहे। अरे हा भोजन त कयो ई कोन्हे, जल्दी खणी आ, ॾाढी बुख थी लॻे पई। हाणे भोजन पियो आहे, ध्यान ही कोन्हे। सोचो उन्हनि जी वृत्ति कहिड़ी जुड़ियल आहे भगवान सां कि सुबुह खां शाम थी वई, वो पंहिंजी भक्तीअ जे रंग में रंगियल आहिनि कि भोजन पियो आहे, शरीर में बुख भी आहे, ईअं न आहे कि बुख न आहे, लेकिन यादि ही न आई आहे हा हा कि मूंखे भोजन भी करणो आहे। कंहिं यादि करायो, अरे हा पोइ चवनि था मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, तुरंत भोजन खणी आ। इन अवस्था में हूंदा सतगुरु बाबा धनुराम साहिब। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। यह अवस्था ॾाढी ऊंची आहे साध संगत जी, ॾाढी ऊंची भक्ति में यह अवस्था मिलंदी आहे। प्यास लगती नहीं, नहीं, दर्द ऐसा मिला कि मजा आ गया, मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया, मेरे प्रीतम की कैसी मधुर चाल है, उन्हें आठों पहर बस मेरा ख्याल है। मैं ख्याल नहीं करता, मैं ध्यान नहीं करता, वो मेरा ध्यान करते हैं। बच्चे को क्या परवाह कि माँ की याद करे, माँ का ध्यान रखेगा शिशु, माँ को ख्याल करना पड़ेगा। ये भक्ति की पगडंडियां। मेरे प्रीतम की कैसी मधुर चाल है, उन्हें आठों पहर बस
मेरा ख्याल है उनकी ऐसी अदा पे फिदा हो गया। मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया। अहिड़ी अवस्था भगवान जे भक्ति में प्रभु जी कृपा सां ईंदी आहे। जेतिरे जेतिरे मात्रा में असां संसार को वैराग रखंदासीं ओतिरो ओतिरो भगवान में अनुराग अची वेंदो। ऐं कहीं बची भी वही खोट बची लखें कथा पंहिंजे भक्तन जो वो महल दूर कयो आहे, दूर कयो आहे। अॼु हिकिड़ी अद्भुत कथा महाभारत जी दुर्लभ दिव्य कथा ध्यान ॾेई श्रवण कजो। महाराज युधिष्ठिर पांडवन महान यज्ञ कयो, महान यज्ञ, दुर्लभ यज्ञ, हर राजा न करे सघंदो। त चयूं साईं यज्ञ सफल थियो कीअं पतो पवंदो कि असां सही सही यज्ञ कयोसीं ऐं सफल थियो। त बगल में केर बीठा आहिनि श्री कृष्ण भगवान चवनि था पिया भाई अगरि यज्ञ सफल थियो त तव्हांजा शंख नाद घंटी नाद पंहिंजो पाण ई हलंदा। नाद ब्रह्म जे द्वारा ये ब्रह्म आवाज कंदा, घंट घड़ियाल पाण ई हलंदा, तव्हांखे हलाइणा न पवंदा। अरे ये तो चमत्कार आ, चीन या पूर्ण होती है। हालांकि श्री कृष्ण तो यही पिया बुधाए सघन यज्ञ पूरो थियो कि न। चओ हरे राम। लेकिन हर मानू विश्वास करे यज्ञ कीअं पूरो थींदो, कोई भी बचल न हुजे, आखिरी में पूर्णाहुति में सभिनि खे भोजन मिलणु खपे। ठीक है बाबा, हिक हिक दिशा में अलग अलग नियुक्ति क्यों, पांडवन जूं, सेवादारनि जूं, वडन वडन भक्तन जूं, भाई कोई भी बाकी न रहे, हथ पेर जोड़े प्रेम सां सभिनि खे भोजन कराइणो आहे, सभिनि खे भोजन करायूं। उन जमाने में करोड़े प्राणी भोजन करिया, प्राणियुनि खे भी भोजन करायूं। चओ हरे राम। मनुष्यन के तो करायूं सभिनि खे, लेकिन पो भी नाद आवाज पंहिंजो पाण ई प्रकट न थी, घिंड घड़ियाल न वॼा। युधिष्ठिर महाराज हैरान, पांडव हैरान, अरे भाई इहो छा थियो। चयो हिकिड़ी दिशा में हिकिड़ो महात्मा भोजन न करे आयो आहे, भीमसेन जे दिशा में, ओॾे मोकिलियुनि। हिकिड़ो वेठो अथव महाराज जंगल में परते, उते वेठो अथव, उन जेसि ताईं भोजन न कंदो त काॾो हलंदा, उहो बाक़ी आहे अञा। अच्छा केरु वेठो आहे, उनजो नालो अथव सुदर्शन स्वपच, स्वपच वर्ण में आहे ऐं सुदर्शन उनजो नालो आहे। वाल्मीकि भी चवंदा आहिनि। ठीकु आहे साईं, केरु वेंदो, भीमसेन महाराज वेंदा, इहा दिशा उन्हनि जी आहे। भीमसेन महाराज विया, बलशाली बलवान, 10,000 हाथियुनि जो बल, सब कांपींदा उन खां वॾा वॾा वीर। लेकिन हे त महात्मा आहिनि, हथ जोड़ी करे चवनि था भीमसेन महाराज भगवान हलो भोजन कयो यज्ञ में, तव्हां भोजन कंदव तॾहिं असांजो यज्ञ सफल थींदो। चओ जय श्री कृष्ण। हाणे सभु लीला अथव श्री कृष्ण जी, घटि घटि में हरजू बसे। भक्तन जो
थोड़ो भी मान न रहे कि असां यज्ञ कयो आहे, थोड़ो भी इहो न रहे त असां एॾो वॾो महाभारत युद्ध भी जीतियोसीं, यज्ञ भी कयोसीं, सफल भी थियो। तो महात्मा सब ये समझो जबान उन्हनि जी आहे, शब्द कृष्ण भगवान है। बाबा हलो भोजन कयो, नाराज था थियनि विश्व पच, चवनि था अरे मां भोजन कया। भीमसेन ख़बर तो महाभारत युद्ध में तू केॾा पाप कया आहिनि, हेॾी हिंसा कई आहे, घणनि खे मारियो अथई। साईं युद्ध त धर्म आहे, वर्ण आहे, वो त युद्ध थींदी न, या हो मारींदा या असां मारींदासीं, असां त धर्म जे करे युद्ध कई आहे। कुझु बि हुजे, तू केतिरनि माताउनि खे विधवा करे छॾियो, केतिरनि ॿारनि खे अनाथ करे छॾियो, ये पाप कीअं लहंदा? साईं कीअं लहंदा ये पाप? हे कहिड़ो यज्ञ था कयो? चई हिकिड़ो यज्ञ आहे महायज्ञ। अहिड़ा जॾहिं 100 यज्ञ कम से कम थियनि ऐं 100 यज्ञ उहे मूंखे अर्पण कयो, तॾहिं तव्हां वटि हली करे मां रोटी खाईंदुमि। भीमसेन महाराज त अरे धरती खिसकी वई, अहिड़ो चिड़िया कि हिकु यज्ञ थिए कोन थो, तव्हांखे वठी आया आहियूं, तव्हां बाक़ी आयो भोजन न कयो। त जॾहिं उहो यज्ञ पूरो न थियो आहे त 100 यज्ञ काॾो आणींदासीं, ऐं 100 यज्ञ खणी अचूं, तव्हां पोइ भोजन कयो, हिकु त थिए पूरो। चई मां न ईंदोमांव 100 यज्ञ जो जॾहिं भोजन जो। हरे राम। भीमसेन महाराज चवनि पिया हे त महात्मा आहे न, हे महात्मा आहे, हिते कोई इहा ॻाल्हि कोई ताक़त वारो क्षत्रिय चयो ये पटके पटके बिल्कुलु न, उते बिल्कुलु टेटो दबाए छॾियां। ये महात्मा आहिनि, हथ जोड़ना आहिनि। ठीकु आहे बाबा वेठा हुजो, आराम कयो, मां वञां थो। हली आया भीमसेन। युधिष्ठिर महाराज पुछो छा थियो भीमसेन? चई चए तो 100 यज्ञ खणी अचो, हिक में त हिते पापड़ बेलना पिया आहिनि, हाँ हालत ख़राब थी वई आहे, 100 यज्ञ काॾो खणी ईंदासीं? चओ हरे कृष्ण। श्री कृष्ण भगवान मुस्कुराइनि था, महाराज तव्हां त चओ पिया वॾो यज्ञ कयो आहे, हाँ सफल थी वियो आहे, एॾो वॾो यज्ञ कंहिं कयो हूंदो? सभिनि जो सर हेठि थी सम्झी आ कि मन में मान आयो। सब भगवान जी शरण पया, हे केशव तव्हां ई ॿुधायो। श्री कृष्ण चवनि था मुंहिंजी भेण द्रौपदी चाहे त कुझु करे थी सघे, गोविंद मां छा कंदुमि? हा तूं चाहे त करे थी सघे, तूं चाहे त 100 यज्ञ बि करे थी सघे, उन्हनि खे ॾेई बि सघे थी। अरे तूं त 1000 यज्ञ बि करे थी सघे, कया बि हूंदे। समझी वई इशारो। माता द्रौपदी वई, पर ते रथ रोके रखियऊं, पैदल वई माता द्रौपदी। चओ जय श्री कृष्ण। पांडव वांडव भगवान कृष्ण पोते रहिया। माता द्रौपदी भी वाई ॻाल्हि वञी करे चई स्वपच महाराज के हलो बाबा भोजन कयो। वो महाराज चवण लगा पुट भीमसेन आयो हो, मां चयोमांसि जे 100 यज्ञ कया हूंदा मूंखे ॾींदो वरी उनजो फल। अच्छा 100 यज्ञ करे फल बि वरी उन महात्मा खे ॾे, तॾहिं ईंदा त हिकु यज्ञ पूरो थींदो। तो भी समझन पिया 100 यज्ञ कंहिं कया हूंदा, पर हिते तो श्री कृष्ण माता द्रौपदी आ। माता द्रौपदी चेती 100 यज्ञ जो लाभ बस। अरे मां तो तव्हांखे 1000 यज्ञ जो लाभ ॾेई थी सघां। महात्मा चौकन्ना थी आ। 1000 यज्ञ कहिड़ी तरह सां कीअं तूं मूंखे ॾींदीअ? ये तो पांडवन जो पहिरियों यज्ञ, हाँ उन्हनि जो भले पहिरियों हुजे, मां त अलॻि पंहिंजा यज्ञ कया आहिनि। पुट तूं कीअं यज्ञ कया आहिनि, तूं कीअं मूंखे यज्ञ ॾींदीअ? जी तव्हां चओ संकल्प कयो, मां हाणे ई तव्हांखे ॾियां थी। ठीकु आहे मूंखे यज्ञ ॾे, हाणे ॿुधाए कहिड़ा यज्ञ तूं मूंखे ॾींदीअ? चई मां वेदन जी वाणी ॿुधी आहे, संतन जे मुख मां शास्त्रनि जी वाणी ॿुधी आहे कि महात्माउनि वटि संतनि वटि कोई अचे, कोई सत्संग ॿुधण अचे, महाराज हिकु हिकु कदम अॻिते वधाए त हिकु हिकु यज्ञ जो लाभ थींदो आहे। मां त 1000 कदम खणी हिन महिल ई तव्हां वटि आई आहियां। उहे 1000 कदमनि जा जेके 1000 यज्ञ थिया उहे मां तव्हांखे थी ॾियां। या त चओ वेदन जी वाणी कूड़ी आहे, या तो चो संतन जी वाणी कूड़ी है। चो हरे राम। संत मिलन को जाइए, संत मिलन को जाइए, तज लोभ मोह अभिमान, तज लोभ मोह अभिमान, जो जो पग धरत है, जो जो पग धरत है, त्यों त्यों यज्ञ समान, त्यों यज्ञ समान। महाराज मां त हिकु पेर सां हिकु कदम सां हिकु यज्ञ थी जोड़ियां। कई संत चवंदा आहिनि 100 यज्ञ बि थींदा आहिनि, हिकु हिकु पेर में 1000 यज्ञ थी वेंदा आहिनि।
अज मां लोभ छॾे आई आहियां, मोह छॾे आई आहियां, अभिमान छॾे करे ॾिसो चप्पल बि न पाए आई आहियां, रथ में बि न चढ़ी आई आहियां, ऐं वेनती थी कयां तव्हांजी कृपा सां यज्ञ पूर्ण थींदो। महात्मा जा नेत्र सजल थिया। आहा, इहा निवड़त, इहो निरअहंकार जी भावना, इहो ई त असली यज्ञ, इहो ई त स्वाहा थियो। हिकदमि उथी वेठा, हल पुट द्रौपदी मां तोसां गॾु हलंदुमि। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। अच्छा, अॻिते बि कथा ॾाढी सुंदर आहे। बाबा आनंद राम साहिब जन अॻिते इहा कथा ॿुधाई कि महात्मा स्वपच आया, मस्त उन्हनि खे 56 भोजन ॾिनो। फ्राई दाल आई बढ़िया, जीरा फ्राई, चांवर आया बढ़िया, कश्मीरी पुलाव, गुलाब जामुन आया, ॾही आई, ऐं हेॾो तव्हांजो फुल्को आयो, पराठा आया, सब्जी आई कई तरह जी। उहो सभु नंढी नंढी कटोरीअ में, छो जो वैरायटी वधीक आहे, हा न, त सभु खणी करे रखियऊं। महात्मा चयूं भाई मां त हिकु ई भोजन कंदो आहियां, तव्हां एतिरा ताम खणी आया, काई ॻाल्हि न आहे, खाई वठंदासीं। दाल बि मिलायूं, साग बि मिलायूं, चांवर बि मिलायूं, गुलाब जामुन बि मिलायूं, आलू बि मिलायूं, सभु भाॼियूं मिलाए करे बढ़िया जीअं पेड़ा ठाहिबा आहिनि, खिचड़ी ठाहे छॾियऊं ऐं खाइण लॻा। चओ हरे राम। पोइ जो इहो ॾिठऊं नज़ारो त वरी मन में थोरी सी हिकिड़ी भावना अची वई माता द्रौपदीअ जे, ओहो छा त पदार्थ ठाहियासीं, छा त स्वादिष्ट भोजन हो। महात्मा खिचड़ी करे छॾी, पूरी मिलाए करे खाइनि कीअं था, राम राम राम, कीअं था खाइनि पिया, वणेनि कीअं थो पियो। भगवान मुस्कुराए, छो जो सम्झी विया अंदर में द्रौपदीअ कहिड़ो वीचार कयो आहे, हाणे ॿियो कंहिंखे पतो पवंदो। महात्मा प्रेम सां भोजन कयो, घिंड घड़ियाल वरी न वॼा। वरी ही छा थियो, ही त वरी भगवान, हे हिकु ई त बचा स्वपच महाराज भोजन करे वरितो, हाणे त सभु हलनि न घिंड घड़ियाल। चवनि था न, इन में बि हिकिड़ी शर्त आहे, मन में कोई हीन भावना न हुजे, संतनि जे प्रति कंहिंजे प्रति गिलानीअ जी भावना, अहंकार न आहे सुठी ॻाल्हि आहे, पर कंहिंजे प्रति घिन जी भावना। द्रौपदी तूं छा पई वीचार करे? अरे ये त सभु सम्झंदा आहिनि। हा कृष्ण, मां मन में वीचार कयो कीअं था खाइनि, थोरी घृणा वारो जीअं वीचार हूंदो आहे, उहो बरोबरि मूंखे मन में आयो, क्षमा घुर, माफ़ी घुर संतनि खां, वाकई तूं उहो वीचार कयो आहे, उनजे करे ई हे यज्ञ जी पूर्णता में रुकावट आई आहे। चरणनि ते किरी पई, महात्मा मूंखे क्षमा कयो। हिकु त असां ज़बान जे स्वाद में, रजोगुणीअ में सभु, ऐं तव्हां त हिकु त स्वादु कढी करे भोजन था कयो, असांखे त महिमा ॻाइणु खपे तव्हांजी, उल्टो मां मन में विरोधाभासी वीचार कयो, क्षमा कयो, मां तव्हांजे लाइ ग़लति सोचियो। महात्मा मुस्कुराइण लॻा, अरे पुट तूं घबराए न, हे सभु टेड़ी टंग वारे जो कमु अथई, हे बंसरी वारो जेको वेठो आहे सभु खेल हिन जा अथई, मां तोखे क्षमा कयो। महात्मा चयो क्षमा कयो, ऐं पंहिंजो पाणी उते घिंड घड़ियाल जोर जोर सां वॼण लॻा, बढ़िया गर्जना थियण लॻी। हरे राम, हलाए न तुम बि, हरे राम। हाणे वञी यज्ञ पूर्ण थियो साध संगत जी। त हिन में अद्भुत ज्ञान हिकिड़ो त इहो मिलियो कि मन में थोड़ो भी कोई खोट हुजे, बुराई हुजे, भगवान बचाए न रखंदा आहिनि भक्त जी। ॿियो ज्ञान इहो मिलियो, कॾहिं बि मन में कंहिंजे प्रति ग़लति वीचार बि न रखिजे। ऐं टियों ज्ञान जेको सभिनि खां वॾो ज्ञान आहे, उहो इहो आहे कि सत्संग ते जेके तव्हां अचो था, हिकु हिकु कदम में यज्ञ जो लाभ त बराबरि तव्हांखे मिली रहियो। और जेके बिलासपुर में आया 15 किलोमीटर, हाँ, उन्हनि खे केॾा लाभ मिलिया हूंदा। चओ जय श्री कृष्ण। इहा सत्संग जी महिमा आहे, वो ग़लति न लिखियल आहे वेदनि में, शास्त्रनि में। अच्छा, श्रीमद भागवत में भगवान चवनि था त हे उद्धव, कई साधन आहिनि, कई साधन आहिनि, पर मूंखे केवल 2 शयूं प्यारियूं आहिनि। कहिड़ियूं? हिकिड़ो सत्संग, ॿियो भक्ति। उद्धव गीता चवंदा आहिनि, इहो ज्ञान जेको भगवान कृष्ण उद्धव महाराज खे ॾिनो आहे, त केवल 2 शयूं मूंखे प्यारियूं आहिनि। कहिड़ी? हिकिड़ी भक्ति, ॿियो सत्संग। सत्संग ऐं भक्ति, बसि इन्हनि में तुरंत जीव जो कल्याण थी वेंदो आहे। छो जो इन में करिणो कुझु न पवंदो आहे, इन में अचिणो पवंदो आहे, झुकणो पवंदो आहे। धीरे धीरे सत्संग जे द्वारा पंहिंजो पाण ई विकार नाश थी वेंदा आहिनि। बसि श्रद्धा, कंपलसरी शर्त आहे, श्रद्धा, विश्वास, भावना हुजे,
पेर भरे कॾहिं सर्दी आहे कॾहिं गर्मी आहे हाँ असां अचूं था कई कम छॾे करे था अचूं न बिलासपुर चकरभाटा में घणा लख सिंधी कम से कम लख तो हूंदा लगे तो न 800 घर तो चकरभाटा में 800,000 बिलासपुर में घणा घर हूंदा लेकिन असां वेठा त हिते 200-250 माण्हू आहियूं 200 माण्हू वेठा आहियूं चओ हरे राम त मजाक थोड़ी आहे भगवान जे खजाने खे लूटणु असांजा शास्त्र चवनि था करोड़नि जन्मनि जा पुण्य इकट्ठा थी करे जॾहिं धक्को हणंदा आहिनि जोर सां तॾहिं वञी करे भगवान जो सत्संग मिलंदो आहे बोलो सत्संग भगवान की हिकिड़ो शुक्र असां सतगुरनि जो कयूं जिन जे द्वारा असांखे सत्संग मिली रहियो आहे साध संगत जी दीवाना तुझे नाम जा ओ बाबा आनंद राम आयो दीवाना तुझे नाम जगा ओ बाबा आनंद राम आयो दीवाना तुझे नाम जा ओ बाबा भगत राम आयो दीवाना तुझे नाम जगा ओ बाबा भगत राम आयो तुझे दर ते ओ बाबा तुझे दर ते ओ बाबा तुझे दर ते ओ साईं तुझे दर ते हो साईं सिरड़ो था अची सबई झुकायो दीवाना तुझे नाम जगा ओ बाबा आनंद राम आयो तुंहिंजो नालो आ मिठड़ो जपण सां दिलड़ी ठरे थी तुझो नालो मिठड़ो जपन सां दिलि करे थी तुंहिंजे ही महर मया सां किस्मत सब जी खुले थी तुझे ही मेहर मया सा जी किस्मत लेती मिले तुंहिंजो प्यार बाबा मिले तुझो प्यार बाबा ओ मिले तुंहिंजो प्यार बाबा मिले तुझो प्यार बाबा तुंहिंजो दीदार असीं सभई था चाहियूं दीवाना तुंहिंजे नाम जा बाबा आनंद राम आयो दीवाना तुंहिंजे नाम जा ओ बाबा धनु राम आयो दीवाना तुझे नाम जगा ओ बाबा आनंद राम आयो
इसी सतसंग जो नजारो नचे थी संगत सारी। जो नजारो नचे थी संगत सारी। महिमा तुहि जी था गायन वंजन तो था बलिहारी। मिटाए दुखड़ा तू सब जा, मिटाए दुखड़ा तू सब जा, मिटाए दुखड़ा तू सब जा, मिटाए दुखड़ा तू सब जा। असी तुहि जा बार अनजान आयो, दीवाना तेरे नाम जा, ओ बाबा नंदराम आयो। दीवाना तुझे नाम जा, ओ बाबा श्री चंद्र आयो। दीवाना तेरे नाम जा, ओ बाबा श्री चंद्र आयो। तुझे दर दे ओ बाबा, तुझे दर दे हो बाबा, तुझे दर दे ओ साईं, तुझे दर दे हो साईं। सिर रोता असी सबई झुकायो, ओ दीवाना तुझे नाम जा, ओ बाबा आनंद राम आयो। दीवाना तुझे नाम जा, ओ बाबा राम आयो। ओ दीवाना तुझे नाम जा, ओ बाबा भगत नाम आयो। दीवाना तुझे नाम जा, ओ बाबा राम। बोलो वृंदावन बिहारी लाल लाल की जय। अचो 10 मिनट असांजा आदरणीय श्री कुंदन भैया तव्हांखे भक्तीअ जो अमृत पीआरींदा। सभई चो जय श्री कृष्ण। अचो मां तव्हांखे ॿ प्रसंग ॿुधायां थो। हूअं त गुरबाणी तव्हां कई बार ॿुधी आहे, भजन बि ॿुधाया आहिनि, पर ॿ प्रसंग मां ॿुधायां थो। परमात्मा जी कृपा सां, तव्हां सर्व संग जे आशीर्वाद सां, संतनि जे कृपा सां। ही हिकु सची घटना तो राजस्थान जी। राजस्थान में हिकु मारवाड़ी सेठ हुयो, उनखे हिकु पूजा कराइणी हुई ऐं उहा पूजा मथुरा में कराइणी हुई। मथुरा में हिकु विश्राम घाट आहे, उहा पूजा उते थींदी आहे। तो वो मारवाड़ी सेठ मथुरा आयो ऐं उन खां पोइ सिधो विश्राम घाट आयो पूजा कराइण। तो उते सभु पंडित जेके आहे न उनखे घेरे छॾियुनि, भाई मूंखां पूजा कराए, मूंखां पूजा कराए। त हिन सेठ हिकु शर्त रखियईं, चयईं जेको मुंहिंजी शर्त पूरी कंदो मां उन खां पूजा कराईंदुसि। सभई चओ जय श्री कृष्ण। सभु नथा चओ, सभई चओ जय श्री कृष्ण। इहो ई नालो कमु ईंदो आहे। वरी हिकु बार चओ जय श्री कृष्ण। चई जेको मुंहिंजी शर्त पूरी कंदो मां उन खां पूजा कराईंदुमि। त पंडितनि पुछनि भाई तुंहिंजी शर्त छा आहे? चई जेको 10 सेर, अॼु उनखे किलो जे रूप में था चऊं पिया, छो त इहा वधीक सरल भाषा है, न त शेर खे किथे माण्हू शेर न समझी वञे। सभई चओ जय श्री कृष्ण। तो हुन सेठ चई मुंहिंजी शर्त इहा आहे,
जेको 10 किलो रबड़ी खाईंदो मां उन खां पूजा कराईंदुमि। हाणे 10 किलो जो रबड़ी चई सभु पोइ ते हटी विया। 10 किलो रबड़ी केरु खाईंदो? इहो पॉसिबल ना आहे, संभव ना आहे। पोइ ते हटी विया। आख़िर जेको पंडित हुयो, हिकु वॾो पंडित, उन पुछई सभिनी खां, भाई तूं घणी खाई सघंदे? चई मां 1 किलो। ॿिए पंडित चईंसि 2 किलो, कंहिं 3 चईंसि, कंहिं 5 ताईं अची रुकिया। चई 5 किले खां मथे मां न खाई सघंदुमि। पहिरियों असांजा पुरखा खाईंदा हुया, ओड़ी महिनत कंदा हुया, पर हाणे उहा शरीर में ताक़त न रही, इन करे 5 किलो। चई शर्त आहे 10 किले जी। 10 किले जी शर्त है। त हिकु पंडित चई भ्या नालो त ख़राब कयो पंडितनि जो, पूरो मथुरा नगरीअ नालो ख़राब थींदो। कोई तैयार न थियो पंडित। हाणे उहा पंडितनि में ताक़त न रही जो 10 किलो ईअं रबड़ी खाई सघे। हाँ, कोई त तैयार थियो। आख़िर हिकु पंडित तैयार थियो। चई पर भेटा घणी ॾींदव? हल मां तव्हांजी शर्त पूरी कयां। सेठ खां पुछई, चई 11,000। ऐं हीअ 50-60 साल पहिरियों जी घटना आहे। ओॾी महिल 11,000 ॾाढी वॾी रक़म हुई। हाणे वॾी रक़म न आहे 11,000, एतिरी वॾी रक़म न आहे। आहे रक़म पर एतिरी वॾी बि न आहे। पर 11,000 रक़म ॿुधी करे पंडितनि चयनि भाई रक़म त वॾी थो ॾे पए, भेटा वॾी आहे। त हिकु पंडित राजी थियो। चई मां खाईंदुमि 10 किलो रबड़ी खाई वठंदुमि। चई हलो घटि में घटि कोई त तैयार थियो। पर चई सेठ हुन में हिकु शर्त अथव मुंहिंजी। चई कहिड़ी शर्त है? चई 5 किलो मां खाई करे पहिरियों हिकु डुक लॻाईंदुमि, दौड़ लॻाईंदुमि पंहिंजे घर ताईं। ऐं घर मुंहिंजो साम्हूं ई आहे, वधीक परे न आहे। उतां खां वापसि अची करे वरी 5 किलो खाईंदुमि। सेठ चई शर्त पर अहिड़ी कठिन न आहे। चई ठीकु आहे, मूंखे मंज़ूर आहे। 5 किलो पहिरियों मां रबड़ी खाईंदुमि, पोइ हिकु डुक लॻाईंदुमि पंहिंजे घर ताईं, वापसि अची वरी 5 किलो खाईंदुमि। चई ठीकु आहे। सेठ चई कोई वधीक कठिन शर्त न आहे। सो हुन 5 किलो रबड़ी खाधई ऐं सिधो हिकु डुक लॻाई पंहिंजे घर ताईं। उतां खां वापसि आयो, वरी 5 किलो खाधई। जय जयकार थी वई। सेठ ॾिनई भेटा 11,000 खीसे में विधई। पर सेठ खे अलाए छो ॻाल्हि हजम न पई थिए। चई भाई इहो पॉसिबल आहे कोन। तूं आख़िर 10 किलो रबड़ी खाधे त खाधे कीअं? इहो बस थोड़ो मूंखे ॿुधाए। मूंखे अलाए छो ॻाल्हि हजम नथी थिए। चई ईअं त न कि 5 किलो खाधे, घर विया वरी उल्टी करे आया वमन, पेट खाली करे आया वरी अची 5 किलो खाधे। चई सेठ वधीक दिमाग़ न लड़ाए। उल्टी करण पोइ हिकु चम्मच बि माण्हू कुझु न खाई सघंदो आहे खाधो। तव्हां कंहिंखां बि पुछी ॾिसो, वधीक दिमाग़ न लड़ायो। चई इहा ॻाल्हि त सही आहे। उल्टी करण पोइ त अञा भारी लॻंदो आहे, हल्को थींदो आहे ज़रूरु पेट, पर खाई न सघंदो आहे माण्हू। चई पर तूं खाधे कीअं इहो ॿुधाए न। चई हाणे रक़म त मुंहिंजे खीसे में अची वई आहे, हाणे तव्हां वापसि बि नथा वठी सघो, ऐं वापसि वठणु सही बि न आहे। चई हा रक़म मां वापसि न वठंदोमांव, बसि इहो ॿुधाए तूं खाधे कीअं। चई सेठ ॻाल्हि आहे इहा, असां पाण में 2 भाउर आहियूं ऐं 2 जुड़वा आहियूं। ॿिन्ही जी शक्ल सूरत बि सेम आहे। 5 किलो मां जंहिं महिल खाधी त हिकु डुक लॻाई पंहिंजे घर ताईं, उतां खां पंहिंजे जुड़वे भाउ खे मोकिलियोमांसि। मां हाणे 5 किलो तूं खाई आहे, पोइ वरी मां वञी करे वापसि रक़म वठंदोमांसि। पोइ 5 किलो अची उन खाधई, ईअं करे 10 किलो पूरी कईसीं। हाणे 11,000 ॾिने, 5,500 मां पंहिंजे भाउ खे ॾिनुमि, 5,500 मां रखंदुमि। त इहा बिल्कुलु सची घटना अथव विश्राम घाट जी। ऐं हिकु ॿी घटना अथव, संत ॿुधाइनि पिया, भागवत महापुराण कंदा आहिनि श्री शास्त्री जी। उहे चवनि पिया हिकु नयो सत्संगी हिरियो सत्संग में। उनखे चवंदा आहियूं भाई नयो सत्संगी। त उन हिकु ॾींहुं संत खां पुछई भाई जेके असांजे हिंदू धर्म में 3 मुख्य रूप सां भगवान आहिनि, ध्यानु रहे देवी देवताऊं अलॻि थींदा अथव, भगवान अलॻि थींदा अथव। मुख्य रूप सां 3 भगवान आहिनि, ब्रह्मा विष्णु महेश। त इन में सभ खां जल्दी राजी कहिड़ो भगवान थींदो आहे? ब्रह्मा की विष्णु की शंकर?
संत चई ब्रह्मा जल्दी राजी थींदो आहे। चई उहो कीअं? चई खाली वेठो हूंदो, कुछ कमकार हूंदो न अथसि, ऐं खाली माण्हू वेठो आहे त जल्दी कमु थी वेंदो आहे, ऐं बिजी हूंदो आहे त पोइ वरी वेटिंग लिस्ट ईंदी आहे। अगरि वेटिंग लिस्ट वारो नंबर खपे त विष्णुअ जे दर ते वञ या शंकर जे। इन्हनि जा मंदिर बि घणा आहिनि ऐं भक्त बि घणा आहिनि। चई न न, वेटिंग लिस्ट वारो त मूंखे न खपे नंबर, मुंहिंजो कमु तुरंत थियणु घुरिजे। चई ब्रह्मा खे पोइ पूज, उनजी तपस्या कर। चई तर्क में दम आहे, वाकई ठीक तो चए पे। ऐं तहां मां कोई ॿुधाई न भाई ब्रह्मा जो हिकु ई मंदिर आहे, किथे आहे? पूरे हिंदुस्तान में, पूरे विश्व में ब्रह्मा जो हिकु ई मंदिर अथव, किथे आहे? पुष्कर में। ठीक आहे, बिल्कुलु सही, पुष्कर में हिकु ई मंदिर आहे न ब्रह्मा जो। त हिन ब्रह्मा जी पूजा शुरू करे छॾी, तपस्या। हे ब्रह्मे, हे ब्रह्मे, हे ब्रह्मे, हे ब्रह्मे। हिकु महीनो गुजरियो, 2 महीना गुजरिया, 3 महीनो जीअं ई गुजरियो ब्रह्मा प्रकट थी वियसि। चई प्यारा खोल अखियूं, जंहिंजे लाइ तूं तपस्या थो करी तुंहिंजे साम्हूं बीठा, कर दर्शन। हीअं जो अखियूं खोलियईं त ब्रह्मा जो दिव्य रूप ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थी वियो, आनंद में अची वियो। चई प्यारा घुर तोखे छा खपे? चई न प्रभु तव्हांजो ॾिनल सभु कुझु आहे। चई न न, असां ॾींदा ज़रूरु आहियूं, दर्शन खां पोइ इहो नियम आहे असांजो, तोखे हाणे कुझु न कुझु घुरणो ई पवंदी। चई न न, तव्हांजो ॾिनल सभु कुझु आहे, तव्हांजो दर्शन कयो उहो ई काफ़ी आहे। चई न न, घुरणो ई पवंदी। ऐं तूं 3 महीना भक्ति कई आहे न, विष्णु ऐं शंकर भॻवान त हिकु हिकु वरदान ॾिना आहिनि। हल मां तोखे 3 वरदान थो ॾियां, 3 महीननि जा 3 वरदान। 2 सम्झो स्कीम माने बोनस, 3 वरदान थो ॾियां। हो त हिकु हिकु में निपटाईंदा आहिनि। ऐं ईअं न सम्झ वरदान मूंखे बि ॼाणींदो आहे, मतां सम्झी विष्णु ऐं शंकर खे ॼाणींदो आहे, मूंखे बि ॼाणींदो आहे। तूं घुरी त ॾिस, तुंहिंजे घुरण में देरि आहे, मूंखे ॾियण में देरि न थींदी। हाणे हिन चई हाणे भॻवानु पाण पोइ हिते पहुची वियो त मां बि छो पोइ हिते हटां। चई हाणे प्रभु तव्हां हाणे वरदान ॼण ते लही चाहिया आहियो, त पहिरों वरदान त इहो ॾियो कि मुंहिंजो हिकु सुठो बंगलो ठही वञे। चई तथास्तु। चई ॿियो वरदान इहो ॾियो कि विहांउ अॼुकल्ह ॾिसो था ॾाढो मुश्किल थी पियो आहे विहांउ थियणु, ॾाढो मुश्किल सां थो थिए पियो, मुंहिंजो विहांउ जल्दी थी वञे। चई तथास्तु। चई 3 घुर। चई 3 वरदान इहो ॾियो, जॾहिं मुंहिंजी वरी मर्ज़ी पए त वरी 3 वरदान नई सही घुरी वठां। ब्रह्मा जो ॿुधाई, चई त गड़बड़ थी वियो, हिन त फसाए छॾी मूंखे, हे त 3 वरदान में रिजर्वेशन बि करे छॾी अगली। पर हाणे वचन ॾिनो आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर हाणे पोइ ते नथो हटी सघां। चई ठीकु आहे भाई। हाणे नयो बंगलो बि ठही वियो, विहांउ बि थी वियो झटपट, बिल्कुलु 15 ॾींहंनि में विहांउ थी वियसि। हाणे सुख सां रहणु लॻो। हिकु ॾींहुं अहिड़ी बरसाति पई, अहिड़ी बरसाति पई, बरसाति जो किरी जोरदार। तने ब्रह्मा खे यादि कई, हे ब्रह्मे। चई चओ प्यारा। चई प्रभु ॾिसो था केतिरी जोरदार बरसाति किरी आहे। चई हा। चई हाणे तव्हां जेको नयो बंगलो ॾिनो, पलस्तर ई पूरो लही वियो आहे, कलर ई लही वियो आहे, डाउन थी वियो आहे। चई पोइ इहो त थींदो आहे न। चई उहो त ठीकु आहे, पर हाणे ईअं कजो, बरसाति भले तव्हां किरायो, पर हाणे मुंहिंजे बंगले खां छॾे करे किराइजो। चई ईअं थोरी न थींदो आहे। चई तव्हां बि कोई फोकट में वरदान न ॾिना अथव, 3 महीना भॼन कयो आहे तव्हांजो। हा, ऐं तव्हां पोयां पियो, मां पोयां न पियो मां, छो त ओॾी महिल चढ़त में हुयो, चढ़तूं थी वियो बिल्कुलु भॻवान जे मथां। कंहिं कंहिं महिल पलड़ो भक्तनि जो भारी थी वेंदो आहे न, त भॻवान जे मथां बि चढ़ाई करे छॾींदा अथव। चई फोकट में न ॾिना अथव वरदान, 3 महीना तव्हांजो भॼन कयो आहे, उन ते ख़ुशि थी करे ॾिनो अथव, कोई ईअं फोकट में न ॾिना अथव। ब्रह्मा जी भाई हे त फसाए छॾी, हे त बिना पैसे जे नौकर करे छॾी, हे त हाणे पीढ़ींदो पियो मूंखे जेसि ताईं जीअरो रहंदो। हाणे हिन मां छुटकारो करणु ज़रूरी आहे। असां बि ईअं ई कंदा आहियूं न, सेठ त हिकु बसि माध्यम आहे, असांजा बि कम उहे हूंदा अथव। असां चवंदा आहियूं न भॻवान खे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। सुख संपत्ति बि ॾिजाए, कष्ट बि मिटाइजाए शरीर जा, ऐं अॻिते वरी सफ़ाई बि ॾींदा आहियूं। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, सफ़ाई बि ॾींदा आहियूं। चई हाणे ठीकु आहे भाई, वरदान ॾिना आहिनि, 3 वरदान घुर। चई 3 वरदान इहो जो
वरी मुंहिंजी मर्ज़ी पए त वरी 3 वरदान नई सही घुरी वठां। चई हाणे हिन मां छुटकारो पाइणु ॾाढो ज़रूरी आहे, न त पीढ़े छॾींदो मूंखे ऐं बिना पैसे जे नौकर करे छॾियो अथई। ठीकु आहे, हाणे 3 वरदान में रिजर्वेशन थो करे छॾे, छुटकारो पाइणु ज़रूरी आहे। हे वह विष्णु भगवान ॾे चई प्रभु त्राही माम त्राही माम। विष्णु भगवान चई ब्रह्मा छा थियो तव्हांखे, ॾाढा दुखी था लॻो। चई साईं कीअं न लॻा दुखी, हिकु नयो भक्त छा हरियो आहे, मां बि खणी दया कईमांसि, ख़ुशि थी करे 3 वरदान ॾिनामांसि। 3 वरदान में त फसाए थो छॾे मूंखे। चई 3 वरदान कहिड़ो थो घुरे, चई 3 वरदान इहो थो घुरे जॾहिं वरी मुंहिंजी मर्ज़ी पए त नई सही वरी 3 वरदान घुरी वठां। हाणे त बिना पैसे जे नौकर करे छॾियो अथई, हाणे त छुटकारो ॼाराए। विष्णु चई तव्हांखे बि ॾिसी करे वरदान ॾियणा घुरिजनि न, असां ॾियूं था 3 वरदान, असां हिक में निपटायूं था न। थोड़ो माण्हू खे ॾिसी करे थोड़ो वरदान ॾीबो आहे। चई साईं हाणे उहा त पोइ जी ॻाल्हि थी, हाणे त जिंद छॾायो, पहिरियों त जिंद छॾाए न पीढ़े छॾियो अथई मूंखे। पासे में सरस्वती माता बीठी इशारो कयईं, चई वञी उन सत्संगी जबान ते वेहसि वञी। जंहिं सरस्वती माता जबान ते वेठसि, ब्रह्मा खे यादि कई, हे ब्रह्मे, ब्रह्मा जी प्रगट थी अचे, भाई घुर छा को पई। चई पहिरियों वरदान त इहो जो कि मुंहिंजी राधा कृष्ण जे चरणनि सां गहरी प्रीत थी वञे। चई तथास्तु, ब्रह्मा ख़ुशि थी वियो। चई ॿियो वरदान घुर, चई ॿियो वरदान इहो जो कि वैराग्य उत्पन्न थी वञे। चई तथास्तु। चई 3 वरदान घुर, चई प्रभु 3 वरदान इहो जो कि अंत में मुंहिंजो मोक्ष थी वञे, मुंहिंजो मोक्ष थी वञे, मोक्ष थी वञे। ब्रह्मा जी तथास्तु तथास्तु तथास्तु। त चवण जो इहो अर्थ आहे, जब ताईं असांजे जबान ते सरस्वती नथी वेहे तब ताईं असांखे घुरण बि नथो अचे। इहा वॾी शिक्षा थी मिले हिन कथा सां। जंहिं महिल सरस्वती वेहे थी असांजे जबान ते, तॾहिं असां सही सही घुरंदा आहियूं। हुनजे जबान ते सरस्वती वेठी त हुनखे घुरण जो अकुल आयो कि पहिरियों प्रीत मुंहिंजी राधा कृष्ण सां गहरी थी वञे, ॿी वैराग्य उत्पन्न थिए ऐं अंत में मुंहिंजो मोक्ष थी वञे। बोल राधे कृष्ण भगवान की। हाँ, इहो कथा जो हिते समापन। हाणे अचो साईं जन। बोल गुरु नानक देव की। हरे राम। तव्हांखे मां हिकिड़ी जानकारी ॾियां, कुंदन भैया बि जुड़वा भाउर अथव, कैलाश भैया ॿिया बि अथव, 2 सेम कापी लॻंदा अथव, ख़बर अथव। हिकु बार कैलाश भैया ट्रैफिक सिग्नल ते बीठा वञी करे, ट्रैफिक सिग्नल जेकी हिते अग्रसेन चौक ते आहे, उते गाड़ी बत्ती ॿरी त ब्रेक ॾेई बीठा। हिकिड़ो माण्हू पहिरें अची पहिरीं चईनि भैया तव्हांजो मूंखे अखंड पाठ साहिब जा तव्हां सूची लिखायो, पाण काॾे हली आओ, तव्हां हेॾे घुमो था वेठा, वरी पाठ केरु रखाईंदो? चओ जय श्री कृष्ण। असल में अखंड पाठ साहिब हे कुंदन भैया पिया रखनि, हो कैलाश भैया हो पंहिंजे कम सां पिया वञनि। ट्रैफिक ते बीठा त हिकिड़ो माण्हू पहिरें पहिरीं चई वरी अखंड पाठ छॾे तव्हां हेॾे काॾे अची आयो? चई भाई कम सां आयो आहियां, लिम जा पता न मिलिया, तूं घर हल मां अचां थो पिया। चयो हरे राम। ॿी विशेष सूचना साध संगत जी 27 तारीख़ 27 नवंबर आदर्श कॉलोनी ऋषि कॉलोनी कीर्तन सुबुह जो 10 खां 12, सुबुह जो 10 खां 12। असांजा रवि भैया जेके आहिनि दादी खुशाबाई गुरुद्वारे में। अॼु जी प्रसाद सेवा रमेश अनीता कृपलानी तोरवामो दातार खूब भंडार भरपूर रखनि कृपा कनि। अॼु हैप्पी बर्थडे भी अथव साध संगत जी नैना चावला ऐं केसर तोलानी, ॿिन्ही खे खूब आशीर्वाद मिले, प्रभु कृपा कनि। नाम जो भक्तीअ जो दान ऐं 3 बार पंहिंजे श्री मुख सां आशीर्वाद जो चओ आशीर्वाद जी। राधे राधे श्याम राधे, ओ राधे राधे श्याम राधे, राधे राधे श्याम राधे, राधे 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 जय जय श्री राधे।
वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान की ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय। जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में सद्भावना हो। विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। महादेव। जो बोले सो सो तरे तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। हाँ केक कटे वठो भाई तुरंत। साथ संगत जी